तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। नबूवत जी दावा कया हजरत सिद्दीक अकबर के खिलाफत जो दौरा हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जे शहर खां कई 100 मील परे यमामा जे इलाके में हजरत खालिद बिन वलीद खे मोकिलियो आहे। ओ खालिद बिन वलीद ने के मुझे मुस्तफा सॼो हो अल्लाह जे तलवार मां हिकिड़ी तलवार अल्लाह जे ॾाढे चवंदा ॻाल्हायो अल्लाह जे तलवार मां हिकिड़ी तलवार उन खालिद बिन वलीद खे मुंहिंजा दोस्त सिपा सालार करे हज़रत अबू बकर सिद्दीक रवानो थो करे। सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जो इहो सिपाही ऐं ख़ुदि सहाबी आहे। पाण सां मुंहिंजा दोस्त लश्कर वठी जमल यमामा जे इलाइक़े में पहुतो आहे जेको मदीने खां कई 100 मील परे आहे। चओ सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह। उते जमल हज़रत खालिद बिन वलीद काफ़रनि ते हमलो कयो उन मुसैल में पूरे नबूवत जे दावा करण वारे ते हमलो कयो त हुन चयो त काॾा मदीने खां हलिया हल हे मुसलमान असांजे मुल्क में अची करे असांखे मारनि था। हाणे चारई तरफ़नि खे घेरो कयो ऐं घेरो करे हिकिड़े खे बि वञणु न ॾियो। हिकिड़ो हिकिड़ो करे ईअं कटियो जी मूरी ऐं बसर कटबो आहे ईअं सभिनी खे टुकड़ा टुकड़ा करे मारे छॾियो। लाश ॿिन्हिनि जा हथ न अचनि चारई तरफ़ घेरो ॾियो। हालांकि जंग जो दस्तूर इहो हूंदो त मर्द मर्द जे साम्हूं ईंदो हो विढ़ंदो हिकिड़ो हिकिड़े सां ॿियो ॿिए सां टियों टे सां हिकिड़ो ॿियो टियों ई हिकु हिकु थी विढ़ंदा हुआ। पर हिनखे खार लॻी मुसैलमा खे कहिड़ी त असांजे मुल्क में हमलो करे आया आहिनि। चारई तरफ़ घेरो करे मुसलमान सां हमलो कयो। मुसलमान सिर्फ़ 2500 हुआ। चओ घणा हुआ? मुसैलमे जा माण्हू 40,000 घणा चयो 40,000 खे चयो अहिड़ी सिख हिकिड़ो बि न बचे। 40,000 घेरो कयो ॿाहिरि हिकिड़ो न बचे। 28 मारी मरी वञनि जमल चारू तरफ़ घेरो थियो। सुभान अल्लाह। ही किताब अथव अल बिदाया वन निहाया अल्लामा हाफ़िज़ इब्न कसीर जो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इब्न कसीर उहो आहे जंहिंखे देवबंदी वहाबी बि चवंदा आहिनि त वॾो मुवाहिद हो असांजो इमाम हो। मां ही हवालो इन जे करे सोचा त ही अहिड़े आलिम जो हवालो आहे। इन आलिम सगोरो को अॼुकल्ह जो कोन्हे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो इन जी वफ़ात अथव 774 हिजरी में 8वीं सदी में। ये कहिड़ी आहे? हाणे थकिजी पिया बाबा ये सदी कहिड़ी आहे? हे कहिड़ी सदी जो आहे? 8वीं जो 9 10 11 12 13 14 15 अॼु खां 700 साल जो पुराणो आलिम आहे। देवबंदन वहाबन वटि बि मुस्तनद आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो देवबंदन जो जेको वॾो गुरु घंटाल हो इब्ने तैयमा उन इब्ने तैयमा जो ही पहिरियों शागिर्द आहे। हिन जी तारीख़ खे अहमियत आहे देवबंदी बि मञनि था पिया। इहो लिखे थो जमल 40,000 हज़रत खालिद बिन वलीद जे लश्कर खे मुसैल में कज़ाब जा माण्हू फिरी आया त सभई चवण लॻा ओ हज़रत खालिद तूं असांजो सिपा सालार हाणे 40,000 असांखे घेरो कयो आहे। वाह कान्हे छा कयूं? वाह कान्हे। ऐं मुक़ाबले में हणंदा पिया नारो नारे तकबीर। जवाब ॾियो नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर अल्लाह अकबर कज़ा पिया अचनि। मुंहिंजा दोस्तो मुसलमाननि खे वेझा थी विया। हज़रत महबूब पाक जा सहाबी चवनि पिया अल्लाह अकबर चवण वारनि सां कीअं विढ़ो? अल्लाह अकबर चवनि था हुनखे कीअं मारियो? अल्लाह जो नालो वठनि था कीअं क़त्ल कयो? ऐं हाणे इहे मारण बि असांखे अचनि था। ओ प्यारा खालिद हाणे छा कयूं? वाह कान्हे का। हज़रत खालिद बिन वलीद तो चवे अल्लाह अकबर मुसलमाननि जो नारो कोन्हे। अॼु अचो तव्हां मुसलमाननि जो नारो हणो। ख़बर
पइजी वेंदी ऐं उन मुस्लमाननि जे नारे जे करे तव्हांजी मदद थी वेंदी। हज़रत ख़ालिद बिन वलीद थो चवे मां तव्हांखे चवां थो सुन नादा बिशिआर المسلمين وكان شعارهم يومئذ يا محمد। چو سبحان اللہ، नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए आले सुन्नत। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत ख़ालिद बिन वलीद चयो अल्लाह अकबर चवण वारो को ज़रूरी कोन्हे त को मुस्लमान हुजे। खुदा को मानने वाला मुसलमान हो नहीं सकता बजुज़ हुब्बे मोहम्मद कामिली मां हो नहीं सकता। रुगो अल्लाह अल्लाह चवण सां अल्लाह को न मिलंदो आहे। अल्लाह अल्लाह भी चओ या रसूल अल्लाह भी चओ, अल्लाह अल्लाह भी चओ या मुहम्मद भी चओ, अल्लाह अल्लाह भी चओ या नबी अल्लाह भी चओ, अल्लाह अल्लाह भी चओ या हबीब अल्लाह भी चओ। मुंहिंजे महबूब जे गुलाम हज़रत ख़ालिद बिन वलीद चयो अल्लाह जे महबूब जा गुलामो जेको मुस्लमाननि जो नारो आहे उहो अॼु मुस्लमाननि जे नारे सां तव्हां नारा हणो। अल्लाह तव्हांजी मदद कयो कंदो ऐं उन ज़माने में पाण लिखे थो कान शिआरुहुम मुस्लमाननि जी निशानी इहा हूंदी हुई जो सभई जंग में वेंदा हुआ त चवंदा हुआ या मुहम्मद या मुहम्मद। मुंहिंजा प्यारा दोस्त काॾे 2500 काॾे 40,000 जीअं जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबनि ताबनि गॾिजी या मुहम्मद जो नारो मदीने खां कई 100 मील ॿाहिरि यमामा जे झंगल में मैदान में हयो आहे। अल्लाह जे ज़ात ने 40,000 खे शिकस्त ॾिनी। उहो मुसलमान बि क़त्ल थी वियो। मुस्लमाननि खे ख़ुदा कामयाबी अदा फरमाए छॾी। हाणे त ख़बर पई त मदीने खां ॿाहिरि बि मुस्तफ़ा खे सॾींदा हुआ। चओ सुभान अल्लाह। ऐं सॾण वारा ॿेले वारा कोन हुआ, मदीने वारा हुआ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मदीने जे सहाबनि में उहा जमात शामिल हुई जन मुस्तफ़ा खे सॾ पे कया। हबीब पाक जा ताबई हा जेके सहाबा जा शागिर्द हा। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण थो चवे नादो सॼो बिशिआरुल मुस्लिमीन मुसलमाननि वारी जे नारे सां मुसलमाननि वारे तरीक़े सां जेको मुसलमाननि जो तरीक़ो आहे उन सां वठी सॾ कयो। मुसलमाननि सॾड़ा कया। मदीने वारे फौरन पंहिंजे गुलामनि जी मदद फरमाई ऐं हुनखे ख़ुदा ताला काॾे 2,500 काॾे 40,000 उन 40,000 खे शिकस्त मिली। या रसूल अल्लाह ऐं या मुहम्मद चवण वारनि खे ख़ुदा ताला फतयाबी अता फरमाए छॾी। तव्हां फतवा ॾींदव छा त हज़रत ख़ालिद बिन वलीद मुशरिक हो? माज़ अल्लाह। वो ताबई माज़ अल्लाह मुशरिक हा। तो हज़रत उस्मान बिन हुनैफ मुशरिक हो। वो सहाबी नबी पाक जा जन खे हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे नाले से तरबियत ॾिनी वेंदी हुई, सेखारियो वेंदो हो ऐं चयो वेंदो हो त तव्हां नबी पाक अलैहिस्सलाम खे सॾ कंदा कयो ऐं हबीब पाक जे सॾड़नि सां हुननि जी मदद बि थींदी हुई ऐं नबी पाक अलैहिस्सलाम हुनखे तालीम बि ॾिनी हुई। इन मां साबित थियो त जेको तरीक़ो असां वटां सो मोमिननि वारो तरीक़ो आहे। छो त सहाबा खां वधीक ॿियो को मोमिन कोन हो। सहाबी भी या रसूल अल्लाह चवंदा हुआ, सुन्नी भी या रसूल अल्लाह चवंदा हुआ। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।